पंहिंजावेरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे वेलकम। दोस्तो अॼु बहितरीनु अपडेट जेका तव्हां सां मां शेयर कंदुसि सोप सीरियल पंहिंजावेरी जी, ऐं उन सां गॾोगॾु रियासत ड्रामे जी बि तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियण वारो आहियां हिन वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल यानी दासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीउ अव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे। हिन चैनल ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स मिलंदा रहंदा आहिनि। दोस्तो काफ़ी दोस्त कमेंट करे रहिया आहिनि त जेको आहे ड्रामो कॾहिं ईंदो रियासत। उन्हनि खे मां अॻे ई चयो हो त जीअं एॾो पापनगर ख़तमु थींदो ऐं होॾां जरी जीअं 2 स्पेल रियासत ड्रामे जा पूरा मुकमिल ज़ाहिर थींदा, पोइ वरी ड्रामो रियासत हलायो वेंदो। छो त रियासत ड्रामो जी 2 स्पेल जी शूटिंग लगातार हली रही आहे। पहिरियों स्पेल सिर्फ़ु मुकमिल थियो आहे। कम अज़ कम 40 या 50 एपिसोड जीअं पूरा तयारु थींदा पोइ हुन ड्रामे खे हलायो वेंदो। बाक़ी पंहिंजावेरी में तव्हां ॾिसी रहिया आहियो त बैकग्राउंड सीन ख़तमु थी चुका आहिनि। हाणे लगातार तव्हांखे नवां सीन ॾिसण वटां मिलंदा। इहो तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं त नवां सीन जेको आहे दोस्तो लगातार ॾिसण वटां मिलंदा। उन्हनि में तव्हांखे हाणे शैतानगिरियुनि वारा सीन बि ॾिसण वटां मिलंदा।